अज़ीज़ नाज़रीन गिरामी अस्सलामुअलैकुम दोस्तों कीअं आहियो। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे। दोस्तों सभिनी खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक ते। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में आचर मस्त कमाल ख़ान सां छा करण वारो आहे। छा आचर कमाल ख़ान सां पंहिंजो पलांद वठंदो? रबन मस्त मीरा खे इस्पताल खणाए वेंदो। इस्पताल में 2-3 ॾींहं इलाज थींदो मीरा जो। 5 ॾींहं खां पोइ मीरा खे होश ईंदो। पोइ त मीरा रबन खे सॼी हक़ीक़त खां आगाह कंदी ऐं रबन खे चवंदी त मूंखे अगवा करण वारो कमाल ख़ान आहे। दोस्तों दिलावर खे मारण वारो त ओठो आहे पर विच में कमाल ख़ान फाथो। चवण जो मतिलबु त सुकनि सां गॾु सावा बि सड़ंदा। कमीने कमाल ख़ान बि ॿियनि केतिरनि ई सां ज़ुल्म कयो आहे पर हाणे रईस गफ़ार ख़ान जी सज़ा खां कमाल ख़ान खे केर बि कोन थो बचाए सघे। रईस कमाल ख़ान खे ॾोही करार ॾींदो या रईस गफ़ार ख़ान कमाल ख़ान खे पाण खां धार कंदो, मतिलबु त विरासत कंदो। अॼु जे लाइ दोस्तों एतिरो ई। मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।